ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। PTI पारां सिंध पंजाब दंग कमू शहीद खां सिंध हुकूक मार्च कराची लाइ रवानो थी वियो आहे। PTI जे नायब चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं अली ज़ैदी जी अॻवानी में निकिरंदड़ मार्च में वॾे अंग में कारकुन शरीक आहिनि। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त सिंध जे माण्हुनि लाइ हाणे सोचण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे उन्हनि खे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ फ़ैसिलो करणो पवंदो। खेसि उमेद आहे त 15 सालनि खां पढ़ियल तबिको ज़रूरु जाॻंदो। पीढ़ियल तबिके खे जाॻणो आहे। PP जो लॉन्ग मार्च PTI हुकूमत जो कुझु नथो बिगाड़े सघे। हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां सिंध पंजाब दंग कमू शहीद खां सिंध हुकूक मार्च कराची लाइ रवानो थी वियो आहे। PTI जे नायब चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं अली ज़ैदी जी अॻवानी में मार्च में वॾे अंग में कारकुन शरीक आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। उबावड़े मां मुज़फ़र चारण असांखे जॉइन कयो आहे। मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि? पाकिस्तान के खिलाफ सिंध हुकूक मार्च कयो पियो वञे। मार्च अॻूणी कंदड़ परॾेही वज़ीर उर्दू शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी हेलीकॉप्टर ज़रिए कमू शहीद सिंध पंजाब सरहद ते पहुची विया, जिते गौसिया जमात ऐं PTI जे कारकुननि पारां महमूद कुरैशी जो शानदार इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। जिते PTI अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत नक़द पॉलिसी सबबि सिंध जी अवाम पीपल्स पार्टी सरकार जो लूटमार करप्शन वारे निज़ाम खां तंग थी चुको आहे। सिंध अंदरि तब्दीली जो आगाज़ थी चुको आहे। सिंध जा माण्हुनि खे अपील कयूं था त हू ॿाहिरि निकिरी असांजो साथ ॾियनि। जीअं ही करप्ट सिंध सरकार जे माण्हुनि तब्दीली जो आगाज़ थी चुको आहे। सिंध जे माण्हुनि खे अपील कयूं था त ॿाहिरि निकिरी असांजो साथ ॾियनि, जीअं ही करप्ट सिंध सरकार खां सिंध जे माण्हुनि खे छुटकारो ॾेई सघिजे। ही गुज़िरियल 15 सालनि खां PP जी हुकूमत रही आहे। ही पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे ज़रदारी माफ़िया बणिजी चुकी आहे। हाणे करप्ट हुकूमत खां आजो करण जो वक़्तु अची चुको आहे। सिंध पंजाब बॉर्डर खां उबाड़ो ताईं क़ौमी शहरा ते हज़ारनि जी तादाद गौसिया जमात जे PTI कारकुन पारां विक ते औरतुनि ऐं मर्दनि तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं सिंध हुकूक मार्च काफ़िलो 15 मिंट सफ़र तय करण जे फ़ासिले ते उबाड़ो बाईपास ते पहुची। ठीक है, मेहरबानी मुज़फ़र तफ़सील खां आगाह करण जे लाइ।